बुलेटिन में शामिल आहिनि खोड़ ख़बरूं पर शुरूआत में तव्हांखे अपडेट कंदा हलूं त बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन हिन वक्त भी जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। अहम ख़बर खां तव्हांखे अपडेट कयूं पिया। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। हिन वक्त भी इहो ऑपरेशन हले पियो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। रेस्क्यू ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। अहम अपडेट्स खां तव्हांखे आगाही ॾियूं पिया। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त हिन वक्त भी रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। ॿियनि जे लाइ जेको आहे ऑपरेशन जारी आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि जो चवणु आहे त हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 4 ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। ताज़ी सूरत-ए-हाल खां तव्हांखे आगाही ॾियूं पिया। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर इन ताज़ी सूरत-ए-हाल जे हवाले सां आगाही ॾींदा हलूं। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर जी हवा सबब चेयर लिफ्ट गैर मुतवाज़िन थियण जो ख़दशो आहे। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। ताज़ी सूरत-ए-हाल खां तव्हांखे अपडेट कयूं पिया। बडग्राम में चेयर लिफ्ट ख़राब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॿिनि ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची विया आहिनि। अख़्तियारनि मूजिब हेलीकॉप्टर वेझो पहुचे थो त चेयर लिफ्ट लुॾण शुरू थी वञे थी। ताज़ी सूरत-ए-हाल हिन वक्त कहिड़ी आहे मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तजज़िये निगार सिद्दीक़ साजिद साहब। सिद्दीक़ साहब अपडेट कीजिएगा। इस वक्त रेस्क्यू ये जो अमल जारी है, इस हवाले से ताज़ी सूरत-ए-हाल आपके पास क्या है? जी, ISPR की जानब से जो तफसीलात जारी की गई हैं उसके मुताबिक अब तक इस रेस्क्यू ऑपरेशन के दौरान 2 जो बच्चे हैं उनको
रेस्क्यू किया गया है। बाकी को बचाने के लिए जो है वो अब ज़मीनी ऑपरेशन का सिलसिला जो है वो इस वक्त जारी है और इस सिलसिले में जो शुमाली इलाका जहाज से एक जो इस तरह की चेयर लिफ्ट्स होती हैं उसको चलाने वाला एक्सपर्ट्स हैं उनको बुलाया गया है। अब छोटी डॉली के ज़रिए वहाँ पे लोगों को जो है वहाँ से लाया जाएगा और उनको कोशिश की जाएगी एक एक करके वहाँ से लाया जाए। उन तक खुराक, पानी और दीगर अशिया जो है पहुँचा दी गई हैं ताकि उनके लिए कोई मुश्किल ना हो और कोशिश की जाएगी कि आज रात को इस ऑपरेशन को मुकम्मल किया जाए। GOC जो है वो खुद इस सारे ऑपरेशन की जो है वो क़यादत कर रहे हैं, निगरानी भी कर रहे हैं और बहरहाल बड़ा जो सूरत हाल है उस सारा दिन जो आज रही है तमाम पर जो ऑप्शन है उसको इस्तेमाल करने के साथ साथ अब कोशिश की जा रही है कि जिन 2 लोग बच्चों को बचाया गया उसके बाद बाकी जो 6 लोग बाकी हैं उनको भी बचाया जा सके। जी बहुत शुक्रिया सदीक साहब अपडेट करने के लिए। नाज़रीन नवां क्या गई नहीं बडगराम में चेयर लिफ्ट खराब थियण सबब फाथल माण्हुनि खे कढण लाइ ऑपरेशन जारी आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 2 ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। GOC SSG रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी लाइ पहुची वियो आहे।